हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी ओ जिंद जान बार बचना कुर्बान करबला में ओ जिंद जान बार बचना कुर्बान करबला में दुनिया में बेमिसलवा शहादत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी कायम अता कयामत इमामत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी ओ सो पाक है सिर पाक जे जो से कुरान पर पढ़े तो वो सिर पाक जे जो से कुरान पर पढ़े पियो एडी अजीब आहे तिलावत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी कायम अता कयामत इमामत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी और हसन सभई रुली विया और रस्तो छॾे रब्बानी रहज़न सभई रुली विया रस्तो छॾे रब्बानी हुबदार लाए हर दमा हिदायत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी कायम अता कयामत इमामत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी है नंगर नबी जो जारी वो खलकत पहली थी पलजे नंगर नबी जो जारी खलकत पई थी पलजे दुनिया जो सब सबीलो सखावत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी कायम अता कयामत इमामत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी ज़िक्र हुसैन होंदो कायम ताईं क़यामत ओ ज़िक्र हुसैन होंदो कायम ताईं क़यामत आ करम सुन दिलबर साईं से करामत हुसैन जी आ करम सुन दिलबर साईं से करामत हुसैन जी हुबदार लाए होंदी शिफात हुसैन जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हियो या फकीर जाकर घर में जे तवा सजो सागो सोने हुसैन जे शान में शेर पढ़ियो इन वक्त आओ मशहूर सना खान असा जी महफिल में मेहमान है मुझे मुराद कारी मोहम्मद अनीस साहब जी खिदमत में अर्ज रखंदुस पाण ईंदा तवा सजे सामो हुजूर जे शान में नाज शरीफ जा नज़राना अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला मुर्शिद करीम जे सदके अमा जी ये ड्यूटी कबूल फरमाए। प्यारा दोस्तों पीर तरीक़त रहबर शरीयत मुर्शिदुल उलमा उस्तादुल उलमा पीर साईं मोहम्मद करमुल्लाह इलाही अल मारूफ दिलबर साईं एडी सुभान अल्लाह जे चवंदो त पोइ मां माइक छॾे करे इने ई तव्हांखे नातियूं ॿुधायां। न न न मज़ो नथो अचे प्यारा दोस्त। साईं
की दुआ सा अल्हम्दुलिल्लाह साईं जी नज़रे करम सा साईं जी शायरी पढ़ण सा असां पंज प्रोग्राम पिया कयूं तभी आवाज़ ईअं पियो हले हाणे अञा पहिरीं महफ़िल था पढ़ूं तव्हांजे इश्क ते बि मां सलाम तो पेश कयां जो पंदड़ा करे तव्हां दरबार करमपुर शरीफ दिलबर साईं जी ज़ियारत करण जे लाइ आया ॾिसी ताईं मूंखे सुभान अल्लाह दिल सां दाद न ॾींदव तव्हांजो हथ मां न कढंदो ॾाढा सुभान अल्लाह चओ ओ मुंहिंजा अल्लाह जेके सुभान अल्लाह मूंखे गॾु था चवराइनि दिलबर साईं सां गॾु मदीने जी ज़ियारत नसीब फरमाइनि शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां पहिरों ही अर्ज़ कयमि जेके साईं मुर्शिदन करीमन सां मदीने वञनि उहे सुभान अल्लाह जो मूंखे साईं जन दुआ कनि असां बि साईं जन सां गॾिजी साईं जी ख़िदमत में मदीने हलूं ॾाढा सुभान अल्लाह चओ इश्क जनी सिर आइयो पजतल पाक जे इश्क में अचण वारा दरबार शरीफ ते हाज़री ॾियण वारा मुर्शिद करीमन जी ज़ियारत करण वारा अल्लाह अल्लाह जो रसूल मुर्शिद करीमन जे सदके मदीने वारो साईं अवां जे मथा राज़ी हुजे हाँ इश्क जनी सिर आयो से जानो बया जाने मौला जी मोहब्बत में सही सुञाणे उठल वरतों राह रपजी दिलबर साईं जे दरवाजे तां अवां खे दस्तार चादर मुबारक गाड़ी मुबारक आलमन जो अदब बुजुर्गन जो अदब नमाज शरीयत तरीक़त हकीकत मारिफत सब पिया मिलन जंहिंजी दिल ख़ुश थी सारहाया सचो धणी सारहाया सचो धणी आए सूह भरियो सरदार जंहिं नबी मिठो पैदा कयो नूर मां मोहब मिठो मन ठार मुंह में मदायूं खणियो अची मेटी दो मुख्तार आदि दी हशर जे कराईंदो सजे करमी फ़कीरन खे दिल संधो दीदार उठल जन ते कलमो करार जग जो इश्क आहे अल्लाह सां प्यारा दोस्तों अजबानी जी रात दरगाह शरीफ ते मूंखे ॿियो दफ़ो हाज़िरी नसीब थी आहे रबीउल अव्वल शरीफ में भी अॼु माशाअल्लाह साईं जन जो प्यार अहिड़ो आहे हक़ीक़त दिल थी चवे त कराची छॾे करे साईं जी ख़िदमत में गॾु हुजे हक़ीक़त ॻाल्हि इहा अथव जेके साईं जन सां प्यार आहे उहे हथ बुलंद करे सुभाणे हाणे मां आख़िरी दफ़ो तव्हांखे सुभाणे अल्लाह चवराई आहे इंशाअल्लाह ताला 12 मिंट हिकिड़ी नात शरीफ़ जो क़सीदो साईं जन जो थींदो बांदी शरीफ़ में मूंखे नात शरीफ़ पढ़णी साईं मुफ्ती इफ्तिखार साहब वटि साईं जन जो दर्स पाक हुयो ख़ुसूसी पर उते पीर साईं मदद अली अब्बासी साहब जन जो हुकुम थियो त क़सीदो ॿुधायो दिलबर साईं जन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आहे मदीने में ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आहे मदीने में ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आहे मदीने में दरबार ॾिसी दीदार पसी पंज पुनल जो ही प्यार पसी अदा अदा असां हकीकत ॻाल्हि इहा अथव जॾहिं को क़सीदो पढ़ंदा आहियूं त ॼण करबला में घुमंदा आहियूं नात पढ़ंदा आहियूं त ॼण मदीने में था घुमूं
इश्क वारी जमात आयो शरीयत जी पाबंद वारी जमात आयो अल्लाह जो कसम बस तहां सुभान अल्लाह जो माके दाद दियो साईं जन दुआ घुरन बस मारम में मदीने में फकीर साईं जन जा खलीफा मुझे मोकिलियो जडे त मां हिनखे पंहिंजे अंदाज़ सां तकरीबन सभिनी चैनल में पढ़ियम ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन नात शरीफ के सदके मुझे मदीने वाले साईं जी टिकट भी मिली तारीफ मुझे अल्लाह जी अल्लाह के रसूल जी आले रसूल जी सुने बादशाह पीर दस्तगीर जी अल्लाह के वली जी है ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में छो त दिलबर साईं के दीदार जो दीदा पाकिस्तान में भी मदीने में भी जिते हुजन सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार दिलबर साईं पंहिंजे दिल जी ॻाल्हि कई ऐं अवां आशिकनि जे दिल जी नुमाइंदगी कई ॾाढा सुभान अल्लाह चई ॾेखार ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में दरबार ॾिसी दीदार पसी पंज पुनल जो ही प्यारो अल्लाह अजुराज़ दिल जा महफिल में ओरना पवंदा अजुराज़ दिल जा महफिल में ओरना पवंदा महबूब जे इश्क जा बोल हिते बोलना पवंदा जेके ॻाल्हि सम्झनि था त उहे सुभाणे अल्लाह अजुराज़ दिल जा महफिल में ओरना पवंदा महबूब जे इश्क जा बोल हिते बोलना पवंदा ज़िदी राज़ दी छॾे चादर अमा किया ना दस्तार अमा के वो कटड़ो न के समझ गया अजुराज़ दिल जा महफिल में ओरना पवंदा महबूब जे इश्क जा बोल हिते बोलना पवंदा ज़िदी राज़ दे छॾे मन नूर मदनी पाक खे अजायो विणंदासी हुकूमत जा केस ॾोरना पवंदा दिल करे दी मां पहिरां ई ज़िदी राज़ दे छॾे ज़िदी राज़ दे छॾे बन नूर मदनी पाक खे अजायो विणंदासी हुकूमत जा केस ॾोरना पवंदा रहीम बख्श वञी खल में पवल मुनकर निभागा असां आशिकन के इश्क जा सका सोरना पवंदा ॾाढी राहत आई मदीने में बस जन्नत आई मदीने में दरबार ॾिसी दीदार पसी पंज पुनल जो ही प्यार पसी ओ छा थियो वॾी फरहत आई सीने में बस जन्नत आई मदीने में ओ साईं गुंबद जो सिंगार ॾिठुम वरी मस्जिद जा मीनार ॾिठुम या रसूल अल्लाह तुझो शान वॾो आ तुझो मान वॾो आ जेको न मञे उहो बेईमान वॾो आ साईं गुंबद जो सिंगार ॾिठुम वरी मस्जिद जा मीनार ॾिठुम केतिरी महिरबानी थी वई रब आंदो वरी खुली दी दरी
अदा दोस्त तवज्जो करे बस ये फकीर साईं जी नजर जो थी वई ना बस इश्क में भी पढ़ो सुभान अल्लाह केड़ी सुस्त सुभान अल्लाह न चलो भाई के रखना भला साईं जी मेहरबानी से आवाज आके भाई अदा जे के दोस्त कमन माइक रखी मां पढ़ा माइक दे पढ़ो अल्लाह किबला साईं या मां जी नजर करम ए मदीने वाले साईं जी नात मां उते बांधी में भैया दुआ करी एकड़ो बेरो साईं जन सा गड मदीने वजा सुभान अल्लाह मां पंजी गाल ता के बताई दा हाने ता महबूब मुर्शिदन जा मुरीद आयो पतंग परवाना आयो हाने बस जो दुआ साईं जन कंदा ना तो खुदा जो कसम जेतिरो नेक दुआऊं तो मन सब कबूल आमीन रब आंदो वरी खुली दीद दरी बया नेण ठरी सुभान अल्लाह ते भी दरब आंदो तवनी रब आंदो वरी खुली दीद दरी बया नेण ठरी आई राहत सीने हसीने में बस जन्नत आहे मदीने में ओ जदे जदे जाने बसाऊं सलाम पढ़म जदे कंदुन वाए कलाम कयम सुभान अल्लाह इन नात शरीफ में दिल पर साईं अल्लाह जो कसम सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदी मेहरबानी नात में लिखिया सुभान अल्लाह दादे सुभान अल्लाह सचो सुभान अल्लाह सुस्त सुभान अल्लाह न जो माइक तो रख सुभान अल्लाह जदे जानिब सामू सलाम पढ़म जदे कंधुन वाए कलाम पढ़म अखे अड़ी लगी कुर्ब कड़ी पया लुड़क लड़ी वही अखे अड़ी लगी कुर्ब कड़ी पया लुड़क लड़ी इन बरकत वारे महीने में बस जन्नत आए मदीने में इन बरकत वारे महीने में बस जन्नत आए मदीने में मुझो अरबी अमीन करीम आहे वडे रहमत वारो रहीम आहे लजपालो आहे रखवालो आहे मुझो साईं नंगी रंगे वालो आहे लजपालो आहे रखवालो आहे मुझो साईं नंगे नंगे पालो आहे करे कुर्ब करे करीने में बस जन्नत आहे मदीने में हीर मदीने जी प्यारिया जेका सांजी सुबह जो जारिया कया ककर कठा क्या ककर कठा पोए मीह उठा सारे देह दिठा उठी बारिश दिल जिंदगीने में बस जन्नत आहे मदीने में आखिरी मिसरो एड़ी सुभान अल्लाह जो मातली शरीफ का थी सोने पाशा पीर दस्तगीर जे रोजे का थी करबला का थी मदीने कर करम मुल्ला ते करीम करम मैं तुम्हें मोहजा जोर जरम या रसूल अल्लाह करीम करम मैं तुम्हें मोहजा जोर जरम सरदार माही मुख्तार माही सरदार माही मुख्तार आहे तू पान पेरे पगदार आहे कड़ी खोटिया तुझे खजीने में बस जन्नत आहे मदीने शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह कहे आशिक चवा खुबदार तू हलंदो वा हित सब कुछ मिलंदो वा सुभान अल्लाह जय जय के मेहरबानी थी आ इन दरवाजे दाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कल भी साईं मुझे दिल पर साईं जो नूर नजर फकीर अरबाब अली हुकुम कयो शहर में प्रोग्राम हुयो अज भी
पंहिंजो भी इरादो फकीर साहब जी भी फरमाइश मशहूर कसीदो अल्हम्दुलिल्लाह जिते जिते वञूं था इहो ई हुकुम थो थिए ॾाढा सुभान अल्लाह चओ हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम वाहे हुसैनी बायत बुलंद करे सुभान अल्लाह हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन हक जो इमाम वाहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम वाहे हुसैन आली मकाम वाहे बजनारे सवाल किनारे हैदरी हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिलबर हुसैन रहबर हुसैन साजई रखी अदावत आहा हुसैन साजई रखी अदावत उनयत जन्नत हराम वाहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम वाहे हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद उहो शरीयत उहो शरीयत उहो तरीक़त उहो नबवी निज़ाम वाहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम वाहे मां सम्झां थो दोस्त सॼी घटि था सम्झो की भी शुरू कयां पर पंहिंजे टाइम जी पाबंदी कंदो सॼो पाकिस्तान उधर ते थो हले मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे पर साईं जन खां अर्ज़ आहे मिसरा रहिया आहिनि ॾाढा सुभान अल्लाह चओ हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम वाहे कॾहिं कुल्हम ते नबीअ खयो पे कॾहिं कुलल ते नबीअ खयो पे कॾहिं संदस सिर सवारने जे मके मदीने कॾहिं त करबल मके मदीने जेके मूंसां गॾु चवरा आहिनि मदीनो मको जल्दी ॾिसनि मके मदीने कॾहिं त करबल उहो ई अलैहि सलाम वाहे साको आसिरे मिठे मदनी दे साडे हाल ते करम हजार थी सन ये किसरा की समझंदा हुए सुभान अल्लाह सबका समझन सुभान अल्लाह साको आसिरे मिठे मदनी दे साडे हाल ते करम हजार थी सन उसी कहर दी गर्मी दी माशर दे ओदू जलवा कर सरकार थी सन सिद्दीक उमर उमर उस्मान अली साडे हामी चार यार थी सन जिंदे हाफिज नात असां पढ़दे हां उंदे लब हिल सन बेड़े पार थी सन दफा सुभान अल्लाह चौथा आखिरी मिसरो पढ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान
कबूल पे चला साईं करम लल्लाही दिल पर जंजो तवज्जो कबूल पे चला साईं करम लल्लाही दिल पर असुल खा आहे नबी जो नौकर समझ में आया कबूल पे चला साईं करमुल्लाही दिल पर असुल खा आहे नबी जो नौकर असुल खा आहे नबी जो नौकर आखिरी लाइन तवज्जो करे बुध जो तवज्जो हा सुभान अल्लाह चवे कबूल पे चला साईं करमुल्लाही दिल पर असुल खा आहे नबी जो नौकर पूछा गुलाम इब्ने गुलाम आहे गुलाम इब्ने गुलाम आहे गुलाम इब्ने गुलाम आहे गुलाम इब्ने गुलाम आहे संदन बचन जो भी गुलाम आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन वक्त मुख्तसर रात जले ज़ीशान कादरी जी खिदमत में अर्ज़ रखंदुस दोस्त सब के बीठा आयो ओए मेहरबानी करे वेही रो का ज़बान खामोश न हुजे गजे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह क्या बात मदीने दे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोजो
शहादत वही मिली आहे अमा बगर जी पढ़ायो मुझो आका मुझो रहबर मुझो आका हुसैन